अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुशामदीद। लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल हेल्थ एंड साइंसेज में बैचलर डिग्री प्रोग्राम, डिप्लोमा डिग्री प्रोग्राम, डॉक्टर ऑफ फार्मेसी एंड डॉक्टर ऑफ फिजियोथेरेपी जी एडमिशन जारी है। एडमिशन के सिलसिले में जेका पहिरियां डेट रखी वही हुई उहा 15 दिसंबर 2023 हुई। हाणे डेट के एक्सटेंड करे 4 जनवरी 2024 रखी वही है। जिन भी कैंडिडेट्स अञा ताईं लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल हेल्थ एंड साइंस में BS डिग्री प्रोग्राम एंड डिप्लोमा डिग्री प्रोग्राम में अप्लाई ना कयो उहे अप्लाई करे सघन था। उहे कैंडिडेट जिन जो MBBS में स्कोर थोड़ो घट आयो है ऐं उहे समझन था तो उन्हनि जी मेरिट ते MBBS में सिलेक्शन न थी सघंदी, उन्हनि जे लाइ ही बेटर अपॉर्चुनिटी है तो पंहिंजो कैरियर मेडिकल फील्ड में ही जारी रखी सघन था। इन्हनि डिप्लोमा डिग्री प्रोग्राम्स में, बैचलर डिग्री प्रोग्राम्स में, डी फार्मेसी में ऐं DPT में एडमिशन वठी करे। एडमिशन ते डिटेल्ड वीडियो असांजी ऑलरेडी ठहियल है जेका राइट साइड ते तव्हांखे लिंक नज़र ईंदी हूंदी। अगर तव्हांखे ना आहे ख़बर त हिन में कहिड़ा कहिड़ा डिग्री प्रोग्राम्स आहिनि त तव्हां उहा वीडियो असांजी ॾिसी सघो था। अॼु जी हिन वीडियो में जस्ट तव्हांखे इंफॉर्मेशन ॾियणी हुई त जेका लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल हेल्थ एंड साइंस जी डेट 15 दिसंबर 2023 रखी वही हुई एडमिशन जे लाइ, उहा हाणे वधाए करे 4 जनवरी 2024 रखी वही है। ऐं इन जी जेका प्री एंट्री टेस्ट थींदी उहा 13 जनवरी 2024 सैटरडे ते थींदी। उम्मीद था कयूं तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी। लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल हेल्थ एंड साइंसिस जी एडमिशन डेट एक्सटेंड कई वई है। मज़ीद अहिड़नि इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो वहां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।